दयाल मासात कूंज जी खबर पई त कूंज किथे आहे? मासात अञा ताईं का ख़बर नाहे पई त कूंज किथे आहे। मासात आखिर कूंज वही केॾां? मुंहिंजो शक इन कमीने बचल ते ई आहे। इन ई अगवा कयो आहे कूंज खे। मासात सुल्तान जे तुंहिंजो शक इन बचल ते आहे त ॿधी इनखे खणी था अचूं, पाणे सची कंदो। मासात अजू हिकु दफ़ो मां जांच करे वठां त कूंज किथे आहे। पोइ इहो बचल बि परे न आहे, मां इनखे ॾिसी वठंदुसि। मासात मां चवां थो इन बचल के हिकु चकर कुटको ॾे, मथां ई कूंज इन वटि हुजे। मासात तोखे कीअं सम्झायां? उहा मुंहिंजी दिलि खे ख़बर आहे। मुंहिंजो पल पल कीअं थो गुज़रे कूंज खां बग़ैर। हा, मुंहिंजो त सुकून चैन फिटल आहे। मासात तूं बि जांच कर, मां बि जांच कयां थो। ॾिसूं था त कूंज किथे आहे। सुभाणे मां बि ॻोठ तरफ़ निकिरी थो वञा कूंज जी ॻोल्हा लाइ। हा मासात, तूं हाणे ईअं कर, सुभाणे रेस करम खान जे ॻोठ निकिरी वञ, उतां जांच कर। मान को उते कूंज मिली पवे। ठीकु आहे मासात, मां हाणे हलां ई थो। ठीकु आहे मासात, तोखे इजाज़त आहे, तूं हल। ऐं हा, सुभाणे साजिर निकिरी वञजांइ। ठीकु आहे मासात, ठीकु आहे, मां वञां थो हाणे। मासात, तूं बि जांच कर, मां बि हाणे जांच कयां थो कूंज जी त कूंज किथे आहे। छो त मुंहिंजो शक इन कमीने बचल ते ई आहे। सुभाणे हिकु भेरो ॿीहर बचल जी ॻिचीअ में हथ विझांसि थो। ॾिसां थो त इहो मञे थो या न। आहे त वॾो कमीनो माण्हू, वरी बि हिनखे पादर अहिड़ा हणंदुसि, पाण ई मञींदो। हा,